पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे वेलकम। दोस्तों, अॼु जी अपडेट में तव्हांखे कहाणी ॿुधाईंदासीं अचण वारे एपिसोड जे बारे में, जेका धमाकेदार एपिसोड अचण वारा आहिनि पंहिंजावरी ड्रामे जा। दरअसल दोस्तों, घणे किस्तनि खां पोइ था ॾिठो हाणे असल मौज़ू ते चाकर खां ऐं सांवल मोटी आया आहिनि। सांवल साॻी ॻाल्हि खे चाकर खे, बाबा तूं हुननि जूं ॻाल्हियूं ॿुधी आयो आहे, मुंहिंजी हितूं ॿुधी वियो आहे ऐं तोखे कुझु सम्झ में न आयो, हुननि ॿियूं ॻाल्हियूं तोखे ॿुधाए छॾियूं, मुंहिंजूं ॻाल्हियूं लुड़ी वियूं, यानी हुननि कूड़ धूड़ बि तोखे हणी छॾियो। हाणे इन हक़ सच जो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ॿई धुरियूं आम्हूं साम्हूं वेंदियूं ऐं हुननि खे ऐं मूंखे तूं हिकु जाइ ते आम्हूं साम्हूं विहार ऐं ॿिन्हिनि धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुध, पोइ तोखे ख़बर पवंदी सचो कहिड़ो आहे, कूड़ो कहिड़ो आहे। अगरि इहे न कंदे पोइ तोखे ख़बर न पवंदी। पोइ हाणे थोरी देरि खां पोइ, देरि वीचार खां पोइ चाकर खान सोचींदो ऐं चवंदो ठीकु आहे, इहा ख़्वाहिश बि सांवल मां तुंहिंजी पूरी कयां थो, ॾिसां तूं बेगुनाह पाण खे साबित करे ॾेखार। पोइ अहिड़े हिसाब सां हू 2-3 किस्तनि जे अंदरि तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त ॿई धुरियूं आम्हूं साम्हूं वेंदियूं ऐं इन मुनाज़िरे ते ॻाल्हियूं थींदियूं। असांखे ॾींदा इजाज़त। उदासी TV यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा।